असांजे मुल्क में हिकिड़ो अहिड़ो ॿार ॼाओ। Your loan disturbing in the money. Please check your bank account and the solar system of energy. The education is very upper lower and the profile is different. Pakistan is very. अरे बाबा जो मतलब छा चवण छा थो चाहे? इन्हे जे चवण जो मतलब इहो आहे त असांजे मुल्क एतिरी तरक़ी कई आहे, एतिरी तरक़ी कई आहे, कहिड़े मुल्क तव्हांजे तरक़ी कई आहे, असांजे मुल्क एतिरी 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 तरक़ी कई आहे जो हिकिड़ो ॿार ॼाओ उन ॿार खे ॼंघूं ई कोन हुयूं। आपी लिहाज़ा पोइ ॿुध न, the system is the doctor is very important इलाजिंग फैली जाड़ी ॼंघूं इन जो मतिलबु इहो आहे त पोइ डॉक्टरनि उनखे ॼंघूं हयूं। This boy, that's why the biggest running in the world. पोइ वरी उहो जेको मरीज़ हुयो जंहिंखे ॼंघूं हुई उहो दुनिया जो टॉप ऐं पहिरें नंबर ते भॼंदड़ माण्हू थी वियो हले। मुल्क तरक़ी कान कई आहे। तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजो मुल्क कहिड़ी तरक़ी कई आहे? लिहाज़ा असांजे मुल्क एतिरी तरक़ी कई आहे, असांजे मुल्क में हिकिड़ो ॿार ॼाओ जंहिंखे अखियूं ई कोन हुयूं। हा जी, वाह वंडरफुल। अंत खबीस अलियो पोइ छा थियो? पोइ हुन ॿार खे डॉक्टर ने हथ जूं अखियूं हयूं। पोइ हिन महिल उहो नंबर 1 तीरबाज़ आहे, निशानेबाज़ आहे। निशानेबाज़ इहो त को मसइलो ई न आहे। तव्हांजे मुल्क में कहिड़ी तरक़ी कई आहे? असांजे पाकिस्तान अहिड़ी तरक़ी कई आहे। From Pakistan, now you call in the history of Pakistan is what famous तरक्की करेंगे in the system. The main typical point Pakistan, what Pakistan तरक्की करेंगे in 2030, 30, 40, 50, 60. So इहो त बाबा कुझु ई कोन्हे। अरबनि जे तव्हांजे मुल्क अरब कान तरक़ी कई आहे। नई वरी अंग्रेज तव्हांजे मुल्क तरक़ी कई। तरक़ी त असांजे मुल्क पाकिस्तान कई आहे। तव्हांजे हाणे अखियूं अलाए छा ऐं वरी टंगूं ऐं वरी भॼिया अलाए छा, असांखे पुछो नी असांजे मुल्क कहिड़ी तरक़ी कई आहे? What benefit in your country in 2033 and please tell me discussing what the problem. छा आहे मतलब छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांजे मुल्क 2023 में हलंदड़ साल में कहिड़ी तरक़ी कई आहे? अरब वेठो आहे, अंग्रेज़ वेठो आहे, ॿुधाए हाणे। लिहाज़ा तुंहिंजे पाकिस्तान मुल्क कहिड़ी तरक़ी कई आहे? ॿुधो हाणे गौर सां ॿुधजो। असांजे मुल्क पाकिस्तान अहिड़ी तरक़ी कई आहे। असांजे मुल्क में हिकिड़ो अहिड़ो ॿार ॼाओ। असांजे मुल्क में अहिड़ो ॿार ॼाओ। लिहाज़ा पोइ छा थियो? पोइ छा? सब्र त करे, सब्र करे। हिकिड़ो ॿार अहिड़ो ॼाओ जंहिंखे मग़ज़ हुयो ई कोन। उन ॿार खे मग़ज़ हुयो ई कोन। मग़ज़ कोन हो त पोइ उनखे डॉक्टरनि हयो हथ जो हिंदाणो ॾिठो अथव? हिंदाणो उनखे डॉक्टरनि हथ जो हिंदाणो हयो। उहो अॼुकल्ह असांजे पाकिस्तान जो वज़ीर आज़म लॻो पियो आहे। हाणे ॿुधायो कंहिंजे मुल्क वधीक तरक़ी कई आहे? नतीजो इहो निकितो आहे जो हिन जो हेॾो वॾो डज़ ॿुधी पर अॼु त इहो बि यकीन थियो त पाकिस्तानी माण्हू कूड़ हणण में पहिरीं पोज़ीशन ते। तव्हां ॿुधायो कमेंट में।